बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारा उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी खिदमत में। दोस्तों अज सबक 23 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे पाकिस्तान जा हवाई अड्डा ऐं बंदरगाह। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ एयरपोर्ट माना हवाई अड्डो। लफ़्ज़ बार बरदार माना बार खणंदड़। लफ़्ज़ ॾेसावर माना परॾेह। लफ़्ज़ आलमी माना बैनुल अक़वामी। लफ़्ज़ मंडी माना मार्केट। लफ़्ज़ नाणो माना पैसा ॾोकड़। लफ़्ज़ वापार माना शयुनि जी ॾे वठ या मटा सटा। लफ़्ज़ होड़ा माना नंढड़ियूं ॿेड़ियूं। पोइ लफ़्ज़ आहे बहरी माना सामूंडी। लफ़्ज़ मवासिलाती माना अच वञ। लफ़्ज़ तिजारती माना वापारी। लफ़्ज़ चङो माना सुठो। लफ़्ज़ सियाह माना सीलानी। लफ़्ज़ बंदरगाह माना सामूंडी जहाज़ बीहण जी जाइ। लफ़्ज़ जोगो माना मुनासिब। लफ़्ज़ ध्यान माना तवज्जह। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, पाकिस्तान में कहिड़ा मशहूर हवाई अड्डा आहिनि? जवाब, पाकिस्तान जा केतिराई हवाई अड्डा आहिनि, जिन मां जनाह इंटरनेशनल एयरपोर्ट कराची, अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट लाहौर, बेनज़ीर इंटरनेशनल एयरपोर्ट इस्लामाबाद, कोयटा इंटरनेशनल एयरपोर्ट फैसलाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट, मुल्तान इंटरनेशनल एयरपोर्ट, सियालकोट इंटरनेशनल एयरपोर्ट, डेरा गाज़ी खान इंटरनेशनल एयरपोर्ट, गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट ऐं शेख ज़ैद इंटरनेशनल एयरपोर्ट रहीम यार ख़ान अहम आहिनि। नंबर ॿियो सवाल, बिन क़ासिम पोर्ट कहिड़े शहर में आहे? जवाब, बिन क़ासिम पोर्ट कराची शहर में आहे। नंबर टियों सवाल, गवादर पोर्ट कहिड़े सूबे में आहे? जवाब, गवादर पोर्ट बलोचिस्तान सूबे में आहे। नंबर चौथों सवाल, इस्लामाबाद जे हवाई अड्डे जो नालो छा आहे? जवाब, इस्लामाबाद जे हवाई अड्डे जो नालो बेनज़ीर इंटरनेशनल एयरपोर्ट आहे। नंबर 5 सवाल, अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट किथे आहे? जवाब, अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट लाहौर में आहे। नंबर 6 सवाल, हवाई अड्डा ऐं बंदरगाह छो ज़रूरी आहिनि? जवाब, हवाई अड्डा ऐं बंदरगाह उन लाइ ज़रूरी हूंदा आहिनि जो उन्हनि जे ज़रिए मुल्क खे वॾो तिजारती फ़ाइदो हासिलु थींदो आहे। पंहिंजियूं शयूं ॿाहिरिनि मुल्कनि ॾांहुं ऐं उतां जूं शयूं पंहिंजे मुल्क में आणण लाइ वॾी आसानी ऐं सहूलियत हासिलु हूंदी आहे ऐं ख़र्च बि घटिजी वेंदो आहे। नंबर 7 सवाल, मवासिलाती निज़ाम खे हलाइण लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? जवाब,
मवासिलाती निज़ाम खे हलाइण लाइ हवाई अॾनि ऐं सामूंडी बंदरगाहनि जी ज़रूरत पवंदी आहे। नंबर 8 सवाल, पसनी पोर्ट कहिड़े सूबे में आहे? जवाब, पसनी पोर्ट बलूचिस्तान सूबे में आहे। बे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में इस्तेमालु करियो। लफ़्ज़ आहिनि ॾेसावर, वापार, होड़ा, नाणो, एयरपोर्ट, आलमी। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे ॾेसावर माना परॾेह। जुमिलो लिखंदासीं, पाकिस्तान पंहिंजूं शयूं ॾेसावर मोकिलींदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे वापार माना मटा सटा या ॾे वठि। जुमिलो लिखंदासीं, असांजो मुल्क ॿियनि मुल्कनि सां वापार कंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे होड़ा माना नंढड़ियूं ॿेड़ियूं। जुमिलो लिखंदासीं, केटी बंदर में होड़नि वसीले मच्छी मारी वेंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे नाणो माना पैसा या ॾोकड़। जुमिलो लिखंदासीं, पाकिस्तान घणो नाणो कमाईंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे एयरपोर्ट माना हवाई अॾो। जुमिलो लिखंदासीं, कराची में मुल्क जो वॾो एयरपोर्ट आहे। पोइ लफ़्ज़ आहे आलमी माना बैनुल अक़वामी। जुमिलो लिखंदासीं, मच्छी आलमी मंडियुनि ॾांहुं बि पहुचाई वेंदी आहे। जीम, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमा ठाहियो। जी दोस्तों, हाणे जेके वाहिद लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा जमा ठाहींदासीं ऐं जेके जमा लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा वाहिद ठाहींदासीं। लफ़्ज़ वाहिद अॾो जमा अॾा। लफ़्ज़ वाहिद राबितो जमा राबिता। लफ़्ज़ वाहिद ठाहियो जमा ठाहिया। हाणे जमा लफ़्ज़ आहिनि जमा देरा वाहिद देरो। जमा सवारियूं वाहिद सवारी। जमा मंडियूं वाहिद मंडी। दाल अॻियाड़ियूं पछियाड़ियूं मिलाए नवां लफ़्ज़ ठाहियो। जीअं अॻियाड़ी, अणहूंद, कुलछण पछाड़ी, अकुलमंद, राज़पो। जी दोस्तों, हाणे अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं मिलाए नवां लफ़्ज़ ठाहींदासीं। अॻियाड़ी, अणहूंद, कुलछण, बेअकुल, बेहद, आबदोज़, दरकार, अणचिटो। पछाड़ी, अकुलमंद, राज़पो, हुक्मनामो, दुकानदार, पालनहार, तख़्तगाह, गिरफ़्तार। हे सिंध जी अहम शयुनि अंबनि ऐं खजूर जी दुनिया जे मंडियुनि में अहमियत बाबति पंहिंजनि लफ़्ज़नि में मज़मून लिखो। जवाब, सिंध सूबो अंबनि ऐं खजूर जी उपत जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। मीरपुर ख़ास जो इलाइक़ो अंबनि जे करे तमामु मशहूरु आहे, जिते हर साल अंबनि जी मौसम में आलमी अंबनि जी नुमाइश लॻंदी आहे। मीरपुर ख़ास जा अंब दुनिया जी कुंड कुड़िछ में मोकिलिया वेंदा आहिनि, जंहिंजे वसीले तमामु घणो ॿाहिरियों नाणो मुल्क अंदरि ईंदो आहे। अहिड़ीअ तरह खजूर जे लाइ खैरपुर ऐं रोही शहर पूरी दुनिया में मशहूरु आहिनि। हिते खजूर जा वॾा बाग़ आहिनि, जिते
खजूर खे मुख़्तलिफ़ अंदाज़ में पैक करे मुल्क जी अंदरि तोड़े ॿाहिरि मोकिलियो वेंदो आहे। हितां जी खजूर ज़ाइक़े जे लिहाज़ खां तमामु घणी मशहूरु आहे। खजूर जे ज़रिए हितां जा वापारी तमामु घणो नाणो कमाईंदा आहिनि।